जय झूलेलाल। मां मोहित सितपाल तव्हां सभिनी जो स्वागत तो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 5 डिसेंबर 2023 मंगल जो ॾींहुं, हिंदू महीनो मार्गशीर्ष मास कृष्ण पक्ष जी अष्टमी तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त थोड़ी ही लापरवाही सां कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। हुन जे लाइ भगवान शिव जी पूजा तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। कार्यस्थल ते तव्हां खे धन जी प्राप्ति थी सघे। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि जो अटकियल कोई कम अॼु पूरो थियण जी संभावना आहे। उन्हनि खे पंहिंजे कार्यस्थल ते माहौल तमामु सुठो मिलंदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य भी उन्हनि जो सुठो ही रहंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु पंहिंजे घर वारनि मां या पंहिंजे दोस्तनि मां काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। मन अॼु हुननि जो तमामु ख़ुशि रहंदो। तॾहिं तमामु सुखपूर्वक गुज़रंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु पंहिंजे घर में ऐं कार्यस्थल ते ख़र्चनि ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठल आहिनि। हुननि जो स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना अॼु तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। सिंह राशि। सिंह राशि वारनि जे लाइ अॼु भाग्योदय थियण जो ॾींहुं साबित थींदो। भाग्य तव्हां खे कार्यस्थल ते पूरो साथ ॾींदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि, त अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु कोई भी वॾो इन्वेस्टमेंट या नओं कमु शुरू करणु अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। त सोचे समझे करे अॼु जो ॾींहुं हलाइणो आहे। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। तव्हां जो स्वास्थ्य सुठो ही रहंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु पंहिंजे शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति मिलंदी। कार्यस्थल ते भी काई न काई अपॉर्चुनिटी मिलंदी, जंहिंमें तव्हां खे सफलता मिलंदी। अॼु स्वास्थ्य भी तमामु सुठो रहंदो ऐं ॾींहुं आनंददायक हूंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य में डप या घबराहट महसूस थियण जी आशंका आहे, पर हुननि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि तमामु स्थिर रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। थी सघे त अॼु हनुमान जी जी पूजा करण तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। तव्हां खे कार्यस्थल ते धन जी प्राप्ति थी सघे। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। हुन जे लाइ हनुमान जी जी उपासना तव्हां खे लाभदायक थींदी। कार्यस्थल ते तव्हां खे धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो। दुखनि जो नाश थींदो। बीमारियुनि जो नाश थींदो। अॼु कार्यस्थल ते तव्हां खे पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो भी साथ मिलंदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि, त अॼु जो ॾींहुं सुठो गुज़रंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु कोई अटकियल कमु पूरो थियण जी संभावना आहे। हुननि खे पंहिंजे दोस्तनि मां या परिवार में काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। मन अॼु हुननि जो ख़ुशि रहंदो। ॾींहुं सुख सां गुज़रंदो। धन जी प्राप्ति थी सघे। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु कोई अकस्मात घटना जो सामनो थियण जी आशंका आहे। हुन जे लाइ घर मां निकिरण खां पहिरियों मृत्युंजय मंत्र जो जाप करे ओम त्र्यंबकम जजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिवंदनात् मृत्योर्मोक्ष्यमामृतात्। इन मंत्र जो जाप करे निकरंदा त भगवान शिव तव्हां जा सब विघ्न दूर कंदा। धन जी प्राप्ति तव्हां खे अॼु थी सघे। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। काल भैरव जयंती त मार्गशीर्ष मास कृष्ण पक्ष जी जेका अष्टमी थींदी आहे,
हुन ॾींहुं असां काल भैरव जयंती जे रूप में मल्हाईंदा आहियूं। त अॼु उहो ई ॾींहुं थियण जे करे अॼु तव्हां कोई ना कोई काल भैरव जे मंदिर अगरि तव्हांजे आसे पासे में हुजे त ज़रूरु वञी करे दर्शन कजो। अगरि तव्हांखे न सम्झ में अचे त शमशान में त हुननि जी मूर्ति स्थापित थींदी आहे, हुते वञी करे कुझु ना कुझु भोग लॻाइजो। शाम जे टाइम ते घर में पंहिंजे ॾीओ ॿारे करे काल भैरव अष्टकम जेको स्तोत्र हूंदो आहे उहो पढ़जो, या अगरि न पढ़ी सघो त ॿुधजो ज़रूरु। त चवंदा आहिनि कि काल भैरव जेके आहिनि उहे स्वयं शिव जा अंश आहिनि, त हुननि जी कृपा सां बि अटकियल कम पूरा थींदा आहिनि। ऐं कोई बि साधना करण खां पहिरियों चवंदा आहिनि कि सभिनीनि खां पहिरियों भैरव जी कृपा खपे त ई तव्हांजी साधनाऊं पूरी थींदियूं आहिनि। त मां उमेद थो कयां अॼु इहो तव्हां ज़रूरु फॉलो कंदा ऐं काल भैरव जी तव्हांजे मथां ऐं तव्हांजे परिवार जे मथां कृपा बरसंदी। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। त अॼु जो सवाल आहे विकास जी जो, जेके इंदौर मध्य प्रदेश जा रहंदड़ आहिनि, ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि कोई नओं कमु शुरू करणु था चाहिनि, छा समय हुननि जे अनुकूल आहे। त विकास जी बिल्कुलु समय तव्हांजे अनुकूल हली रहियो आहे, सुठी दशा हली रही आहे। तव्हां 40 ॾींहं ताईं पिपल वण जी पूजा कयो ऐं नओं कमु शुरू करे था सघो। कोई सुठो मुहूर्त ॾिसी करे तव्हांजा सभु कार्य जल्द सां जल्द सिद्ध थी वेंदा ऐं तव्हांखे सफलता जी प्राप्ति थींदी। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई, वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि, तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@cindyplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधीप्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।